नमस्ते दीदी। नमस्ते दीदी, हिकु तव्हां खां सवाल पुछणो आहे। हाँ जॾहिं बि केरु शरीर छॾण वारो हूंदो आहे हाँ त चवंदा आहिनि कि गंगा जो तट हुजे अॻियां ऐं गंगा जल हुनजे मुख में विझिजे, तॾहिं हुनजो प्राण शरीर मां निकिरनि। हाँ त हुनजो अर्थ सम्झंदी? हाँ ॾिसो, गंगा के माण्हू छो गंगा जल पीअंदा आहिनि? गंगा जो एतिरो महत्व छो आहे? छो जे माण्हू चवंदा आहिनि गंगा पतित पावनी आहे, है न। होॾा चवंदा आहिनि, कई माण्हू चवंदा आहिनि शरीर ते मैल थी चढ़े, आत्मा त निर्लेप आहे, त गंगा में वञी सनानु कंदा आहिनि। चवंदा आहिनि असां सनानु कंदासीं त शरीर जी सभु मैल पाप आदि धोई छॾंदासीं, धुली वेंदा, है न। त इहे हिननि जो मञणु अथनि। लेकिन परमात्मा बाप चवनि था कि अगरि तव्हांजो गंगा जल सां ई तव्हांजा पापनि खां तव्हां मुक्त थी वञो त मूंखे छो था सॾु करो? पतित पावन अच 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 सॾु कंदा आहिनि न, भक्ति में बि गायन आहे, पतित पावन धरती ते अच, असांखे अची करे पावन ठाहे। त ॿ ॻाल्हियूं थी वई न, होॾां पाण चऊं था गंगा जल ई पावन ठाहींदो आहे, होॾां पाण पतित पावन खे सॾु था करूं। त केरु सॾु थी करे पतित पावन खे? आत्मा। छो जी परमात्मा बाप चवंदा आहिनि आत्मा ते ई लेप शेप चढ़ंदो। ॾिसो, अगरि नंढी सी ॻाल्हि आहे न, अगरि शरीर ते अगरि पाप चढ़नि ऐं तव्हांजे शरीर सां गंगा सनानु करण सां तव्हांजो शरीर जा पाप धुलिजी वञनि, मतिलबु हिकु बार गंगा सनानु कयो त जेतिरा बि पाप कयो मुक्त थी वियो न। पोइ सम्झो कोई हरिद्वार मां अचे थो, हुनजो एक्सीडेंट थिए थो या कोई अहिड़ी वेड़ी ॻाल्हि थी थिए, पोइ छो थो ठहे? उहो त पाप धोई आयो न, पोइ हुन सां गॾु एॾो माण्हू बुरो छो था करनि न। अगरि शरीर खे सम्झो अंत में हुनजो गंगा जो तट ते ऐं गंगा जल मुख में विझूं त मतिलबु उहो जॾहिं शरीर छॾंदो हुन खां पोइ त हुनजो सभु पाप खां मुक्त थी वियो। पोइ वञी करे आत्मा जॾहिं नयो शरीर थी वठे त नंढे से ॿार खे बीमारियूं छो थी थियनि न। नंढो सो ॿार अहिड़ो गर्भ में केॾी चवंदा न, गर्भ में बि ॿारनि खे सजा मिलंदी आहे, परंतु तव्हां त गंगा जे तट ते वेही करे गंगा जल मुख में विझी करे प्राण छॾिया, पोइ तव्हांखे दुख छो आहे? त हीअ ॻाल्हि, हिन ॻाल्हियुनि सां पाण सम्झी सघंदा आहियूं कि आत्मा ते लेप शेप थो चढ़े। आत्मा जो लेप शेप गंगा पाणी सां न मिटंदो। आत्मा जो लेप शेप कंहिंसां मिटंदो? जॾहिं पंहिंजे पाण खे आत्मा निराकार सम्झी करे हुन निराकार बाप खे यादि कंदासीं निराकार रूप में, तॾहिं ई आत्मा जा जन्म जन्मांतर जा मैल उतरदा। त असली में पतित पावन निराकार परमात्मा आहे। त इहे त स्थूल ॻाल्हि थी वई कि गंगा जल हुजे, गंगा जल मुख में हुजे। असल में परमात्मा बाप चवनि था कि जॾहिं तव्हां आत्मा हिन शरीर छॾो तॾहिं कंहिंजी स्मृति में छॾो? परमात्मा जी स्मृति। ऐं परमात्मा जो ज्ञान जेको आहे उहो तव्हांजे मुख में हुजणो खपे। उतां पाण हीअं न मरो हा अल्लाह, मतिलबु कोई तड़पी करे अलाए छा ॻाल्हाए करे शरीर छॾंदो आहे न दुखी सां न। त पाण हीअं दुख में अहिड़ा वेड़ा शब्द चई करे हे भॻवान ईअं कुझु चई करे न शरीर छॾो। पंहिंजी स्मृति में गंगा जो तट अर्थात पंहिंजी स्मृति में केरु हुजे? परमात्मा बाप। ऐं पंहिंजे मुख मां कुझु निकिरे त छा निकिरे? बाबा जेका पाण खे हा सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था, बाबा जी की सुठी स्मृति पाण खे ॾियनि था, उहा स्मृति पंहिंजे जेकी मन में हूंदी उहा ई मुख मां निकिरंदी न। त अंत में अगरि पाण खे बाप स्मृति में रहंदो त ज़रूर मुख मां बि कहिड़ा शब्द निकिरंदा जेका बाप पाण खे सम्झाया अथई। ठीकु आहे जी दीदी। हाँ, थैंक यू।